शहदादकोट में एरिगेशन के मुलाजमन जो मुतालबन की मनता लाइ एहतजाज करे धरणो हयो वियो। आबपाशी खाते के मुलाजमन सन कोटा तहत भर्थियुनि फोती कोटा के सर्किल ताईं महदूद करे मुलाजमन ताईं उनकी आसान रसाई ऐं सियासी भर्तियों बंद करण लाइ मुलाजमन अवैस तुनियो, शराफत जतोई, इम्तियाज़ बिरोई, कुर्बान बिरोई, इरशाद मंगणार, रसूल बख्श कोलाची, ज़ाहिद चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में ॻाढ़ा झंडा ऐं पिनाफ्लेक्स खणी ऑफिस खां कोटू मोटू चौक ताईं रैली कढी धरणो हयो। उन मौक़े ते उन्हनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त आबपाशी खाते जे मुलाज़मनि जी सन कोटा तहत भर्तियूं बंदि आहिनि, जेका फ़ौरन शुरू करे मुलाज़मनि सां इंसाफ़ कयो वञे। हिननि जो वधीक चवणो त सियासी भर्तियूं कयूं पियूं वञनि, जंहिंसां मुलाज़मनि जी हक़तलफ़ी थिए थी ऐं साणस नाइंसाफ़ी आहे, जंहिंखे बंदि करे मुलाज़मनि खे हक़ ॾिनो वञे। हिननि मुतालबो कंदे चयो त आबपाशी खाते में फोती कोटा तहत भर्तियुनि में वॾियूं तकलीफ़ूं आहिनि, जंहिंखे सर्किल ताईं महदूद कयो वञे त जीअं ग़रीब मुलाज़मनि जी उन ताईं रसाई आसान थी सघे। हिननि जो वधीक चवणो त मुल्क जे ॿियनि सूबनि में एरिगेशन खाते जे मुलाज़मनि खे ग्रुप इंश्योरेंस ॾिनी थी वञे, पर सिंध सूबे में जेका ग्रुप इंश्योरेंस जारी नथी कई वञे, जेका बि जल्द जारी कई वञे।